मुल्क खे छा भोगणो पवंदो ऐं छा हुनखे नुक़सानु खणणो पवंदो। हाणे इहो त असां अगरि इहो सम्झूं ऐं इन जो अहसासु कयूं त पोइ मुल्क सां ई जेको 80 सालनि में थियो आहे इहो थियो ई न हुजे हा। मुल्क तव्हां टुटी पियो। उन महिल बि चयो पियो वियो त असीं ही मुल्क जी बका में क़ौमी मुफ़ाद में ही सभु कुझु कयूं पिया जेको थियो पियो। इहा सोच हलंदी न त उहो त हूअं ई टुटणो हुयो बलूचिस्तान बाद में त भले जस्टिफाई कंदा रहिया। पोइ ज़ियाउलत जेको कुझु कयो वो क़ौमी मुफ़ाद में हो न। वो असांखे हिरवन भी मिली, असांखे क्लैशनकोफ भी मिलिया, असांखे अख़वान पनाहगीर भी मिलिया, असांखे लसानियत भी मिली, असांखे धाड़ेल राज भी मिलियो। असांखे पॉलिटिकल करप्शन भुट्टो साहब जे ज़माने में हुई, भुट्टो साहब जे ज़माने खां अॻु बि हुई, गैंग वॉर्स मिलिया असांखे, पर ज़िया हुनखे इंस्टीट्यूशनलाइज़ कयो। जेका पॉलिटिकल करप्शन अॼु पाण ॾिसूं था उहो जेको हाणे वण थी वियो आहे त कीअं अची जेको बि अॼु ताईं थियो आहे उहो सभु जेके आहिनि उहो चवनि त था न त असां मुल्क जी चङाई में कयो आहे, पर उहो नुक़सानु ॾींदा विया आहिनि। त कंहिं मञियो जो अॼु वारा मञी वठंदा? न मीर साहिबु अॻु में कंहिं मञियो आहे न, हाणे केरु मञंदो न, ई सुभाणे जेको ईंदो उहो मञंदो। छाकाणि त ही असां अक्सर चवंदो आहियां असांजे मुल्क में को जेंज़ी न आहे। असां वरी जीअं दुनिया में इहे नौजवान निकिरी अचनि था ऐं पोइ पाण मुख़्तलिफ़ मुल्कनि में हीअं ताज़ो बि उते थियो, कहिड़े मुल्क में बोलीविया अलाए किथे थियो, त माण्हू निकिरी अचनि था। त हू चेंज जेका माण्हू आणीनि था उहा चेंज जेका आहे उन में जेके नेक्स्ट हुकुमरान हुजनि था हुनखे हिकिड़ो डपु हुजे थो त यार ही हुननि जी मर्ज़ी ऐं मंशा मूजिबि अगरि असां न हलियासीं त ही सुभाणे असां सां उहो हशर करे छॾींदा। तव्हां चओ था माण्हू केसि ताईं बर्दाश्त कंदासीं, माण्हू बर्दाश्त कनि पिया न। ऐं असांजे मुल्क में अहिड़ो को मिसाल मौजूदु न आहे जो माण्हुनि पंहिंजे बल ते, स्पेशली कंहिं सियासी लीडर जे पोयां बीह करे, सियासी लीडर जे पोयां बि, या आउं चवां त चलो ऑर्गेनिक ख़ुदसर यानी कंहिंजी अॻुवाणी न बि, माण्हुनि त कॾहिं न कयो आहे। सो माण्हुनि खां छा इहो जेको तव्हांखे फ़िक्र आहे मीर साहिबु उहो हुननि खे न हूंदी न। माण्हू कॾहिं थिया आहिनि को करे थिया त पोइ ओॾी महिल जी ॻाल्हि कंदासीं। बाक़ी तव्हां चओ था दुनिया खिलाइण लाइ इहो असांखे परवाह न। असीं चवंदा आहियूं हीउ मुखालफ़नि जो प्रोपेगेंडा आहे, इहो जेको आहे हू हिन में फलाणी लॉबी इन्वॉल्व आहे, हिन में फलाणा दुश्मन इन्वॉल्व आहिनि, पर असां वटि जेको थिए पियो त थिए पियो। अच्छा, पर जे तव्हां चओ त पाकिस्तान जी माज़ी में ज़ाहिर आहे अहिड़ो रेवोल्यूशन टाइप त का बि जेका माज़ी नथी मिले, पर पाकिस्तान टुटण जी माज़ी त मिले थी। उहो त मां चवां थो न, असां सिखूं त कुझु कोन था न, लेकिन ख़ैर अहिड़ो हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हुई, मामलात हुआ। अॼु ओड़ा मामलात उहे न आहिनि, लेकिन सिखूं नथा न, असीं कंहिं शइ में बि नथा सिखूं। ज़ाहिर मुश्किल मरबो आहे। उहा ई ॻाल्हि हाणे जेका पंहिंजी हले पई त हाणे उहा ई सेम फॉर्मूलाज़, सेम आइडियाज़ हाणे साल बस वरी ख़बर खड़ी आया आहिनि त कोट लखपत माना ज़ाहिर शाह महमूद कुरैशी, किथे दड़ो, किथे अलॻि पार्टी, माना उहा ई। अवल त हाणे असांजा कुझु साफ़ी भाईजान जेके आहिनि मूंखां त सभु मोतबर आहिनि ऐं सभई तमामु बाख़बर आहिनि। हाणे त लॻे थो त हाणे छा सहाफ़त बि थिए पई, हाणे छा ॻाल्हायूं। हाणे इहो जेको शाह महमूद कुरैशी फॉर्मूला आहे, तव्हां कॉलर वठो पोइ ॻाल्हायूं। अब्दुल गफूर काकेपुट नवाब चवां जी, काकेपुट साहब छा चवणु चाहींदा? साईं कवि साहब यासिर साहब तव्हांखे सलाम। साईं कवि साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त जेको आहे सो मुआशी सरगर्मियूं या जीअं हींअर तव्हां ज़िक्र कयो आबाद बिल्डर्स ऐं इहे तमामु ॾींहों ॾींहुं सोढ़ियूं थींदियूं थियूं वञनि, पर हिकिड़ी बेसिक शइ बची जेको आहे सो मार्केट में कुझु सरगर्मियूं हूंदियूं, उहा आहे ज़राअत सिंध जी। हाणे ज़राअत जे हाल में सालनि खां वरियनि खां करोड़ अरबे रुपयनि जा स्कंडल अचनि पिया, कणिक ख़राबु थी वञे पई, पर आवाम खे जेको आहे सो हुन में महांगाई अघु घटि नथो ॾिनो वञे। अहिड़ी तरह कमंद सिंध जो जेको फ़सुलु अचे थो उहो जेको आहे टके धड़ीअ जेको आहे सो लॻो पियो आहे। त आबादगार सिंध जी ज़राअत बि तबाह थी वई त पोइ जेको आहे सो सिंध जो या मुल्क जो जेको आहे सो मुआशी मुस्तक़बिल छा थींदो? महिरबानी साईं। ठीकु साईं। साईं सिर्फ़ु सिंध जो छा थींदो, बल्कि पाकिस्तान जो छा थींदो? 26-27 करोड़ माण्हू वात आहिनि जिन्हनि खे खाराइणो आहे। इहो त फूड सिक्योरिटी जो इशू आहे। तव्हां वटि डॉलर आहे कोन जो तव्हां ॿाहिरां घुराए माण्हुनि खे खाराईंदो। ऐं 27 करोड़ माण्हुनि खे तव्हां ॿाहिरां घुराए खाराईंदो छा? माण्हू अक्सर हिते ई परेशान त थियो छा त पंजाब में ॿोॾ आई, पर रेट असां वटि चढ़िया ई कोन। मां उहो ई अर्ज़ु पियो कयां त हिकिड़ी पूरी मिसमैनेजमेंट आहे ऐं वेस्टेड इंट्रस्ट लॉबीज़ आहिनि, ग्रुप्स आहिनि,
उहो सो ज़रात बिल्कुलु सही ध्यानु ॾियणु खपे। पर मुंहिंजो न असीं अडियाला में मसरूफ़ आहियूं। आख़िर में ऐं शामूद कुरैशी वारी ॻाल्हि पाण कई पे, पाण साफ़ी साहिबान त कुझु बि चवंदा रहे। ॾिसो ही पहिरीं कई दफ़े ॻाल्हियूं उभरनि थियूं। मूंखे तव्हां सम्झायो शामूद कुरैशी साहिबु उमिरि जे हिन हिसे में, हाणे अगरि हिन महिल हू अहिड़ो कमु कनि था जंहिंसां असां वटि ही सियासी तौर ते मतिलबु वफ़ादारी मटाइण ऐं हिन टाइप जो लफ़्ज़ हिन लाइ इस्तेमालु थींदो। जहांगीर तरीन इन टच बि चवनि था त शायदि शामूद कुरैशी सां थियो। ज़रूरु 100 माण्हू ॻाल्हाईंदा हूंदा। मूं कंहिंखां पुछियो, मुंहिंजो शामूद कुरैशी छो नथो इस्टेब्लिशमेंट ऐं इमरान जे विच में पुल जो किरदारु अदा करे, त ख़ैर हुनजो जवाबु जेके बि हुआ उन बहस में नथा पऊं। हाणे अगरि शामूद कुरैशी अलॻि थिए थो, हुन सां गॾु तव्हां फवाद चौधरी बि ॻंढे छॾियो, हुन सां गॾु तव्हां इमरान इस्माइल टाइप ऐं अली ज़ैदी टाइप ऐं हीअ सभु ॻंढे छॾियो जहांगीर ते, छा फ़र्क़ु पवंदो? कुरैशी साहिब जी हिकिड़ी 2 सीटूं पंहिंजियूं, पोइ शामूद कुरैशी खे छा मिलंदो? हींअर बि एतिरो ॾुखियो त कोन्हे, करे हॉस्पिटल बि वञे थो, हीअ थिए थो, जेल आहे बहरहाल, लेकिन मिलंदुसि छा? वफ़ाक़ी वज़ीर, हू प्राइम मिनिस्टर जो कैंडिडेट हो, पुट खे बि कुझु न मिलंदसि, पोइ बाद में सियासत बि ख़तमु। सियासत पोइ पुट ऐं धीउ, हाणे त न्याणी बि आहे न शाह साहिब जी, कुरैशी साहिब जी, त उन्हनि जी सियासत जो मुस्तक़बिल छा रहंदो? त मिलंदुसि छा? इहो करे इहो जेको चवनि था त बार बार, हुन सां ॿिन्ही खे छा मिलंदो? यानी शामूद कुरैशी साहिब खे छा मिलंदो? छा हुनखे प्राइम मिनिस्टर ठाहींदा? हा, अहिड़ी का ऑफर कन्स त शायदि, त पोइ त हीउ सॼो सिस्टम ई लुॾी वेंदो। सॼो सिस्टम लुॾी वेंदो। ठीकु आहे। चीफ मिनिस्टर पंजाब, हा इहो बि ठीकु आहे, लेकिन चीफ मिनिस्टर मरियम नवाज़ किथे कंदा? पोइ बाक़ी अगरि हिकिड़ो वज़ीर ऐं DCSP ऐं 2 वज़ारतूं, इहे हिन सां छा? शामूद कुरैशी 100 दफ़ा ॾिठियूं आहिनि, ऐं इहो खट आहे शाह साहिब लाइ, हुनखे हुनजी वफ़ादारी मटाइण लाइ। लेकिन चलो हिकिड़े सेकेंड लाइ मञी वठूं, सो PTI विदाउट इमरान इज़ नथिंग। सो शामूद कुरैशी खे ही हिकिड़ी ख़्वाहिशनि ते ॿधल शइ त थी सघे थी, ही कंहिं साफ़ी जी बि ख़्वाहिश थी सघे थी, सरकार जी बि हिन लाइ हिकिड़ो दफ़ो न कई दफ़े कोशिशि थी आहे शामूद कुरैशी ते। थी सघे थो भई अचानक सां मुलाक़ात करण लाइ विया, फवाद चौधरी वारा ख़बर न हुई वीचारे खे। लेकिन शामूद कुरैशी मूंखे मुश्किल थो लॻे, लेकिन नामुमकिन दुनिया में का शइ न आहे। पर हिन सां हर हासिल न शाह साहिब खे कुझु थींदो, न जेके कराइनि था हुननि खे कुझु थींदो। दैट्स व्हाट आई थिंक। नंढी ॿी ॻाल्हि कंसर भाई साहिब, कल्ह बि जंग में हिकिड़ी ख़बर लॻी, वरी इंट्रस्टिंग ख़बर लॻी। हाणे पंहिंजे एनालिसिस जे तौर ते या ज़रा जे हिसाब सां या कंहिं चयो हुयो, का ख़बर न आहे, पर हुननि चयो त बसि उन्हनि को एतिरो पंहिंजी ख़बर जो मक़सदु हो त भई DG ISPR साहिबु पंहिंजे वाता या DG ISPR साहिबु या इवन इदारे जेको आहे उहो कॾहिं बि इहा शइ क्लियर नाहे कई त फैज़ हमीद साहिबु ऐं इमरान ख़ान साहिब जो 9 मई में गठजोड़ हुयो। हा, न कई आहे उहो काफ़ी, छाकाणि त फैज़ हमीद खां पोइ मूं तव्हांखे उन बि चयो न त हू हुन खां पोइ तव्हां ॾिसो त वठ वठा लॻी पई आहे। हाणे भले घटि वधि रुॻो फैज़ हमीद खे चवनि पिया, फैज़ हमीद केरु हो? फैज़ हमीद को जेको रेवेन्यू जो एकीग्रेड जो ऑफिसर त कोन हो न, एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो, त हू हाणे हुते बि परेशानी हूंदी त यार हीअ त थोरो सवायो थी वियो आहे कमु, तंहिंजे करे हाणे हुनखे लो प्रोफाइल ऐं लो की में खणी वञण जी कोशिशि त हूंदी, लेकिन उर्दू चैनल्स त हर फैज़ हमीद ते माण्हू भरिया वेठा आहिनि भाई सफ़ा कयो ज़ुल्म। यस सो हाणे DG IS आयो, हुन महिल त चई न पिया सघनि, हाणे बुल ठही मिलियो आहे त केरु घटि न पियो करेसि।